सदिन खां इहा ई रवायत अचे पई असांजे लहू सां थी तारीख़ लिखिजे। वाह वाह वाह। सदिन खां इहा ई रवायत अचे पई असांजे लहू सां थी तारीख़ लिखिजे। असीं वतन जा वफ़ादार सॾिजूं, असीं शहीदनि जा वारिस था बणिजूं, असीं शहादत जा हक़दार सॾिजूं। असांजो मुक़दर आहे गोलियूं घाणा, असांजी त तक़दीर जेलूं थाणा। असां लाइ फाहियूं फंदा ठहनि था, असां लाइ कानून अंधा ठहनि था। असां सां अदालत जो इंसाफ़ ॾिसंदे त बेॾोह सूरी ते चाढ़े छॾे थी ऐं इंसाफ़ पंहिंजा लताड़े छॾे थी। हिते रोज़ कानून शिकलियूं मटाए ऐं तरमीम जाथो नवां वेस पाए। हे मेंबर मज़े सां था शिकलियूं मटाइनि, नवां रंग लाइनि, नवां रूप ठाहिनि। हिते ॼण त कानून मज़ाक़ आहे, अदल जो गिरेबां थियो चाक आहे। इन्ही ते ई सभिनी जो इतफ़ाक़ आहे। वतन खे विरहाइण जा कानून ठाहिनि, मुहाफ़िज़ खे मारण जा कानून ठाहिनि, धणियुनि खे धिकारण जा कानून ठाहिनि। न कानून कातिल खे पकिड़े सघियो आहे, अदालत जा नोटिस नोटनि ते निकिरनि। तो हिते रोज़ कानून शिकलियूं मटाए ऐं तरमीम जाथो नवां वेस पाए। हे मेंबर मज़े सां त शिकलियूं मटाइनि, नवां रंग लाइनि, नवां रूप ठाहिनि। हिते ॼण त कानून मज़ाक़ आहे, अदल जो गिरेबां थियो चाक आहे। इन्ही ते ई सभिनी जो इतफ़ाक़ आहे। वतन खे विरहाइण जा कानून ठाहिनि, मुहाफ़िज़ खे मारण जा कानून ठाहिनि, धणियुनि खे धिकारण जा कानून ठाहिनि। न कानून कातिल खे पकिड़े सघियो आहे, अदालत जा नोटिस नोटनि ते निकिरनि। सलाहकार सभिनी जा दलाल आहिनि, विकामण जी ॿोली ॿिन्ही खे ॿुधाइनि। हे जीअरा विकामनि ऐं लाशनि खे विकिणनि, शहीदनि जे केसनि ऐं क़बरुनि खे विकिणनि। हे धरती जे दंगनि दड़नि खे विकिणनि, हे पाणी खे विकिणनि, हे ॿेटनि खे विकिणनि, हे झांगियुनि जे झूपनि ऐं झंगनि खे विकिणनि, अबोझनि जी आसुनि उमेदुनि खे विकिणनि। हे विकिणनि था जेकी विकामी सघे थो, हे विकिणनि था जेकी विकामी सघे थो, मगर मुल्क मुंहिंजो विकामी न सघंदो। भिटाई जी भेणी न भेले को सघंदो। अञा मुंहिंजी ॿाहुनि में होशू जी हिमत, अञा मुंहिंजे दीदनि में दोदे जी दहशत, अञा मुंहिंजे अंदरि इनायत जी अज़मत। अञा दिलि में दूल्हे जो दस्तूर आहे ऐं मिटी सां मोहबत जो मंशूर आहे। वरी क़ौम दहशत जी दीवार तोड़े, नए सिर हथनि जी पे ज़ंजीर जोड़े। कदम सां कदम ॾिस मिलायो अचे पई, सभई मुश्किलातूं मिटायो अचे पई। सिफ़ुनि में सभई ॼण त मंसूर आहिनि, इहे मुंहिंजी धरती जा मज़दूर आहिनि। असांजी त मिटी सां मोहबत रही आहे, असांजी त नगरी निहारे ॾिसे को। सॼी सिंध धरती जी तारीख़ पई आहे। जियूं था त दुनिया लाइ तारीख़ आहियूं, जे मारिया वियासीं त तारीख़ थियासीं, जे मारिया वियासीं त तारीख़।